अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु नई एक्टिविटी साण करे अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। जी हाँ, ही जेके रंग तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही असल में रंग जेके आहिनि उहे कंहिं ख़ासि जेको आहे रंगीन कंहिं लाइट जा न आहिनि, लेकिन ही रंग रोशनीअ जा आहिनि। रोशनीअ जा रंग असांखे तॾहिं ॾिसण में ईंदा आहिनि जॾहिं रोशनी मुख़्तलिफ़ रंगनि में टुटंदी आहे ऐं उन महिल खे असां रोशनीअ जी विर्छ चवंदा आहियूं या डिस्पर्शन ऑफ लाइट चवंदा आहियूं। ही वीडियो असांजो एंड ताणी तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त यकीनन तव्हांखे डिस्पर्शन ऑफ लाइट जी क्लियर सम्झ में अची वेंदी। असल में रोशनी 7 रंगनि जी ठहियल हूंदी आहे, पर असांखे उहे रंग ॾिसण में न ईंदा आहिनि। लेकिन इन रोशनीअ खे जॾहिं कंहिं ख़ासि जिस्म मां गुज़ारियो वेंदो आहे त उहा रोशनी मुख़्तलिफ़ रंगनि में टुटंदी आहे ऐं उहे रोशनीअ जा 7 रंग असांखे ॾिसण में अचनि पिया। हीअ तव्हां ॾिसी सघो था ऐं हिन जो जेको प्रोसीजर आहे हिन एक्टिविटी जे लाइ जेके शयूं असांखे घुर्बल आहिनि उहे सिज जी रोशनी खपे। उन खां पोइ सिज जी रोशनी वाज़े हुजणु खपे। उन खां पोइ असांखे हिकिड़ो थांव खपे, उन में पाणी, ऐं पाणीअ में असां जॾहिं आईनो विझंदासीं ऐं आईनो सिज जे साम्हूं ऐं अहिड़े तरीक़े सां रखंदासीं जो सिज जा किरणा उन आईने ते पवनि ऐं बाद में तव्हां उनखे आहिस्ते आहिस्ते जेको आहे अहिड़ी तरह सां सेट कयो ऐं तव्हां कंहिं अपोज़िड में जेको आहे रंग तव्हां ॾिसंदव त रोशनीअ जा मुख़्तलिफ़ रंग जेके आहिनि उहे तव्हांखे ॾिसण में ईंदा। जी हाँ, हीअ तव्हां ॾिसी सघो था त हीअ कंहिं जॻह ते ही कंहिं शइ ते ही रंग तव्हांखे क्लियर वाज़े जेको आहे रेड, येलो, ब्लू, ही मुख़्तलिफ़ रंग जेके तव्हां ॾिसी सघो था, जेके रोशनी जा मुख़्तलिफ़ 7 रंग हूंदा आहिनि जंहिंखे असां वेब गाइड चवंदा आहियूं। वायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड। ऐं हीअ तव्हां रंग ॾिसो, वाज़े क्लियर चिटा साफ़ जेको आहे तक़रीबन 7 रंग जेको आहे मथां मथां रेड कलर तव्हांखे ॾिसण में पियो अचे, छाकाणि त उनजी वेवलेंथ जेका हूंदी आहे उहा हाईएस्ट हूंदी आहे। उनखां पोइ येलो कलर ॾिसण में पियो अचे, ग्रीन ॾिसण में पियो अचे, लाइट ब्लू ॾिसण में पियो अचे, ब्लू ॾिसण में अचे पियो। हीअ मुख़्तलिफ़ रंग जेके आहिनि तव्हां वाज़े ऐं क्लियर जेको आहे ॾिसी सघो था। हीअ एक्टिविटी का मुश्किल कोन्हे, आसान आहे। प्राइमरी खां वेंदे मुख़्तलिफ़ क्लासनि ताणी हिन एक्टिविटी खे परफॉर्म करे सघिजे थो। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब